नाज़रीन, खबर शामिल करते हैं 7 शरीफ से। खान सईदाबाद हाई स्कूल की अराजी पर मुबैना कब्जे के खिलाफ SUP के कारकुनों, PTI के कारकुनों और GS महाज के कारकुनों का खान सईदाबाद प्रेस क्लब में एहतजाज करके प्रेस कॉन्फ्रेंस की। मिंगल, मुजफ्फर खोखर, प्रदीप कुमार, आसिफ मेमन, आदम मिंगल, खालिद चना साहब, निज़ाम गंभीर साहब। अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु आहे त मूंसां प्रेस कॉन्फ्रेंस में असांजा जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, PTI जो मुनीर अहमद शाहणी आहे ऐं GS महाज जो गुलज़ार सिंधी, SUP जा दोस्त आहिनि मुरीद ख़ान बिरोही ऐं असांजो अली रज़ा चना साहब, तालिब लेगारी ऐं अदोदो सदाम सोलंगी साहब। अॼु जो प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त भान हाई स्कूल जी ज़मीन जेको गुज़िरियल 13 सालनि खां वठी हिकिड़ो कब्ज़ा माफ़िया आहे गुल हसन पयार, उनजे ख़िलाफ़ु असांजो प्रेस कॉन्फ्रेंस आहे। जेका ज़मीन आहे उहा आहे क्लेमेट काज़ी मोहम्मद इस्माइल वलद काज़ी। उन दौर में बोगस खातो रखायो, सर्वे नंबर 306 ना क़बूली आहे। नकुल करण मां मालूम थियो त हक़नि वारी क़िस्म में श्री सदर वारो लफ़्ज़ कोन लिखियलु आहे। जेकॾहिं 14 पाया काज़ी इस्माइल जो हुजे हा त उन वक़्तु वारो तपेदार 13/3/1960 में नंबर कालम में श्री सदर लफ़्ज़ लिखे आहे। ॻोठ जे 20 सेकंड अंदरि सर्वे नंबर सघे, उन करे ही नंबर सरकारी आहे। रोबकारी में पिणु 306 ऐं 206 वाणका नंबर आहिनि जेके क्लेम रजिस्टर जे जुरियान नंबर 156 हिंदकी में प्रॉपर्टी ॾेखाल आहे, जेका शहर जे 20 सेकंड जे अंदरि अचण जे करे शहर जे आसास लाइ मख़सूस कयल आहे। अहिड़ो आर्डर मोहम्मद इस्माइल वलद बरादी जे ॾिनल दरख़्वास्त ते जनाब DRC साहब दादू जिन आर्डर नंबर 1388 तारीख़ 26/11/1973 ते आर्डर थियल आहे। उन खां अलावा तालके मुख़्तियारकार सेवण जे रिपोर्ट मुताबिक़ फार्म 2 में पिणु अहिड़ी दाख़िला रखियल आहे। मथियां ॾिनल सर्वे नंबर कंहिं क्लेमेटी खे ॾिनल न आहे। अहिड़ी रोबकारी सही सां जारी कई वई आहे, जेका कापी पिणु असां वटि मौजूदु आहे। 1/1/1987 ते डिप्टी कमिश्नर दादू म्यूटेशन आर्डर पास करे क्लेमेंट रद्द करे ज़मीन सिंध गवर्नमेंट हवाले कई। 28/3/2005 वक़्त जे DDO सेवण खे उहो इख़्तियार न आहे त 45 सालनि में अपील ॿुधी सघे थो, फ़ैसिलो नथो ॾेई सघे। उन लाइ लिमिटेशन एक्ट मौजूदु आहे। सर्वे नंबर 306 ऐं 206 हाई स्कूल भान जे एग्रीकल्चर जे सिखिया लाइ 1965 खां 1985 ताईं जेके शागिर्द हाई स्कूल में पढ़िया, जेके हज़ारनि में थींदा, उन्हनि खां शायदि वठी सघे थी। उन मोची खे ज़मीन जो मक़ादो ॾिनो वियो। उन खां पोइ अहमद लेगारी खे मक़ादो मिलियो, जंहिंजो पुटु अञा उन ज़मीन ते मौजूदु आहे। मक़ादे जो रिकॉर्ड रसीदूं 1985 खां 2005 जूं मौजूदु हुयूं। उहे उन वक़्त जे हेडमास्टर अज़ीज़ खुश्क गुम कयूं आहिनि। उन खां पुछाणो कयो वञे। मौजूदु आहे काज़ी इस्माइल वलद काज़ी अब्दुल हक़ 60/34 मां 9 एकड़ 15 गुल पयार खे मिलिया। बाक़ी एराज़ी किथे आहे? गुल पयार जो खातो 9 एकड़ 15 गुंठा आहे, जॾहिं त सरज़मीन सिर्फ़ु 4.5 एकड़ मौजूदु आहे। उन मां पिणु मालूम थियो आहे त एकड़ ज़मीन हाई स्कूल 2 एकड़ हाई स्कूल जे हवाले ज़मीन कयो आहे। बाक़ी जेका कमर्शियल आहे 2.5 एकड़, जंहिंजी मालियत 6 अरब खां मथे थींदी। हाणे अव्हां ही पर्स ॿुधण वारो फ़ैसिलो कंदा त ही खातो कूड़ो आहे या सचो। 2005 खां 2020 ताईं असां शहरनि ते कूड़ियूं FIRूं सिविल कोर्ट, एडिशनल कोर्ट, सेवण सेशन कोर्ट, जामशोरो हाई कोर्ट ऐं मुख़्तलिफ़ SP जामशोरो वटि पेटिशन करायूं। गुल एडिशनल वटि असां उते वियासीं। हीउ जेको हेडिंग ॾसे थो, इन में असांजा नाला लिखियल आहिनि। इन में तव्हां ॾिसंदो त मुंहिंजो नालो असगर शाणी आहे, मुंहिंजे वाल साहिब जो नालो लिखियलु आहे। जेकॾहिं असीं उनखे लिखी ॾियूं, साहिब जो नाले जी ख़बर कोन्हे, इन करे मुंहिंजे वाल साहिब जो अननोन लिखियो आहे। इहे जेके हेडिंग मिलिया आहिनि, जेको उन असांजे भत जो केस आहे, उहो बि उन कूड़ो एडिशनल करार ॾिनो ऐं उनखे चई बाबा तूं कूड़ो ई, तोखे का बि भरितो उन्हनि कोन घुरियो आहे। स्कूल जो ई आहे नंबर जेको आहे, स्कूल जेकर न हुजे हा त पोइ ही छो माण्हुनि खे स्कूल जे असांजा जेके वॾा जेके हिते पढ़ी विया आहिनि, असां बि ख़ुदि पढ़िया आहियूं।
इहो हाणे हिन खातो जेको पाड़ी पहिरें दौर में वफ़ाक़ी तौर में अची हिन खातो रखायो आहे। हा अची चौंक में वेहे असां सां गॾिजी वेहे अची क़ुर शरीफ़ ते हथु रखे त हिन जी अबे ॾाॾी जेका हिते प्रॉपर्टी भानसेदाबाद में हुई जेकॾहिं हुई क़ुर ते हथु रखे असां दस्तबरदार थियण लाइ तयारु आहियूं। शहरनि खे ॾियण आहियूं त असीं कोन विकामिया आहियूं। असीं अॼु बि स्कूल जे ज़मीन खे बचाइण जे लाइ असीं स्ट्रगल में वेंदासीं। असीं वरी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ पाण में दोस्त वेहंदासीं, सलाह मशवरो करे असीं मुज़ाहिरे जो शहर में कालींदासीं। वॾो मुज़ाहिरो करे रैली जी सूरत में प्रेस क्लब ते अची असीं एहतजाज कंदासीं। खान सईदाबाद हाई स्कूल प्लाट पर मुबैना कब्जे के खिलाफ असगर शाहानी, अली रजा चन्ना, मुरीद खान बिरोही, तालिब हुसैन लगारी, PTI के जिला जामशोरो के रहनुमा मुनीर अहमद शाहानी, GSN के रहनुमा सद्दाम हुसैन सुलंगी और दूसरे शहरियों ने खान सईदाबाद प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस करते हुए कहा कि गुल हसन पनियार नामी शख्स झूठे कागजात बनाकर स्कूल की कीमती सरकार अराजी पर कब्जा कर रहा है। ये जमीन जो 1965 से 1985 तक हाई स्कूल में ज़र्रा तजरबात के लिए इस्तेमाल होती रही है। हजारों तालबा गवाह है जब यही जमीन अहाते में 1985 से 2005 के दौरान थी, जिसके पास रसीदें थी, लेकिन वो इस वक्त के तहत अपने मालिक से महरूम हो गए हैं। ओपारे के महकमा हाई कोर्ट से इनकार की दरख्वास्त कर रहा है। तामीराती काम शुरू किया जा रहा है और अदालती अहकामात जारी किए जा रहे हैं। उन्होंने ऐलान किया कि हम जल्द ही शहर में एहतजाज करेंगे, जिसके बाद इस तहरीक के लिए मुनासिब अमल मरतब किया जाएगा। HRJD न्यूज़ से फिलहाल इतना ही। मजीद अपडेट्स और खबरों के लिए देखते रहिए HRJD न्यूज़।